अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल उनकाल ग्रुप में सवाल आयो है ज़बाह जे वक़्तु अगर मुर्गी तंहिंजी गर्दन जुदा थी वञे त कहिड़ो हुकुम है? पहिरीं सवाल सुनो था। खुश आमदेद, बेहतरीन सवाल जी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शेख वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वाफ़ियत से हूंदा इंशाअल्लाह जी सही। हिकिड़ो सवाल है कि पाण मुर्गी जिते दुकान मुर्गी जा दुकान था मुर्गी गिने लाइ वञूं था त अमुक मुर्गी जेको तकबीर वारी जेको रोसी है त डायरेक्ट डोगो कपे विझनि था त भला ई हलाल थींदी या न थींदी? ग्राहकनि जो इंशाअल्लाह जवाब ॾिजा। पाण इन खे पहुचऊं था कि भई ऐं सॼो डोगो कपे विधई हलाल न थई त इहे चवनि था हलाल ठही वई। अने चवनि था यार छोरी पूरी तेज हुई त असां डोगो कपाइजी वियो। जी 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 ज़रूरु ज़रूरु रहनुमाई थींदी, ज़रूरु रहनुमाई थींदी। जानवर तंहिंखे ज़बाह करणु इन जा तरीक़ा इस्लाम जे अंदरि आहिनि। मुस्लिम खपे ज़बाह करे वारो। बहरहाल गैर मुस्लिम मां यहूदी अने नसारा इन जो ज़बियो पण हलाल आहे। ज़बाह जे वक़्तु बिस्मिल्लाह ई शर्त आहे। अने इन जूं रगूं कपाइजांइ त रगूं जेको नसूं वहे थियूं ई ख़बर जो हुए थी ज़बाह करे वारे खे जे हीअ साह जी रही अने हीअ कई रग आहे वग़ैरह नसूं कपणु शर्त आहे जंहिंजे ज़रिए जानवर जो साह पूरो थी वञे। ज़बाह करण वारो मर्द हुए चाहे औरत, ज़बियो हलाल आहे। औरत जे हथ जो पण ज़बियो हलाल आहे। औरत जे हथ जी हर रेसिपी खयूं था अने ज़बिये जे बारे में ग्राहक न साईं पिया सेवयूं, सूजी, सीरो, कोरमो, कुकड़, फलां फलां फलां, पर न औरत जो ज़बियो तंहिंजे बारे में अमुक जॻह ते नफ़रत थिए थी। बहरहाल औरत जो ज़बियो पण हलाल आहे। ज़बिये लाइ करे ज़रूरी शर्त न आहे जे क़िबले जी तरफ़ जे हिनखे रुख कयूं, केॾा पण हिन जो रुख हूंदो ज़बियो हलाल थी वेंदो। रहियो मसइलो इन जी गर्दन जुदा थी वई त हलाल आहे की न आहे? जी तव्हां पण हलाल आहे। अने झटको ॾियणु शरीयत में मनाई आहे। इस्लाम जो नियम आहे इज़ा ज़बाह तुम फ़ासिनु ज़िबह, जॾहिं जानवर खे ज़बाह कयो त बहितरीन अंदाज़ सां ज़बाह कयो। इनखे तकलीफ़ न थिए खपे, तड़पाए तड़पाए इनखे ऐं न मारियो, बल्कि बहितरीन अने सुहिणे अंदाज़ में जानवर खे ज़बाह कयो। एतिरी सिधी शरीयत चए जे जानवर ज़बाह कयो त इनखे साम्हूं छुरी पण तेज़ न कयो। इन जो मतिलबु इहो आहे जे जानवर खे अंदाज़ो थी वञे थो जे इहा धारदार चीज़ रही न मुंहिंजी गर्दन ते अचे वारी आहे वग़ैरह वग़ैरह। अॼुकल्ह पाण ॾिसूं था त दुनिया भर में मुर्गियुनि जा दुकान घणा आहिनि। हर गामड़े में, शहर में, जॻह जॻह ते मुर्गी चिकन सेंटर लॻा पिया आहिनि। अने चिकन सेंटर वारा जे ॾिसो ज़बाह करे वारा, मूंखे कीअं वांदो न आहे वीचारा हू धंधो कीअं था हलाइनि, उन जी रिज़्क़ रोज़ीअ में बरकत नसीब फरमाए। पाण इस्लामी तरीक़े ते ज़बाह जे कईं त बहितर थिए। ख़ाली रोज़ी रोटीअ जो न नारियो खपे इन खे, रोज़ी रोटी भेरो इस्लाम पण पहिरीं रखियो खपे जे हीउ गोश्त असीं मुस्लमान खे ॾियूं था, आवाम खे ॾियूं था त उन खे हलाल ॾियूं। इन जे मुंहं जे अंदरि गुटको अने पान की मुंहुं बदबू से भरियो पियो आहे, ज़बाह करे पियो। इन जे मुंहं में धूंअं चालू पिया आहिनि बजर जा, तंबाकू जा, अने ज़बाह पियो करे। हेॾा ज़बाह पियो करे, हेॾा ॿिए खे कमु पियो ॾसे हीउ कयो की हू कयो। इन जी मुआड़ रुख हेॾा आहे न बिस्मिल्लाह चए न चए कीअं ज़बाह थियो, कोरो ज़बाह थियो अने जानवर खे तड़पाए तड़पाए ज़बाह कई पिया। हिकिड़ी जॻह ते मूं ॾिठो त जनावर ज़बाह करे डायरेक्ट मुर्गी टांकी में फॻाईंदी, ज़बाह करणी टांकी में फॻाइणी, तड़पे तड़पे करे दम घुटिजी वञे, ई जनावर मरी रहे त अहिड़ो जेको जनावर इन लेवल ते मरी वञे, दम घुटिजी वञे, भले छुरी आंजी हले इन मथां, पण छुरी त हले इन जो लफ़्ज़ कपाणी न कपाणी, पर दम घुटिजी वियो न, ये दम घुटिजी वियो जानवर त जानवर हलाल कीअं न थींदो। त इस्लाम जा तरीक़ा आहिनि, लखण खपे, सफ़ाई खपे, अने जानवर मथे पण एहसान खपे। ज़बाह करण वारो
ख़ासि करे इहो वॾो हिकिड़ो मसइलो आहे जे बेनमाज़ी जो ज़बियो हो रहियो अने अक्सर मुंहिंजो कंहिं मथे एतराज़ न आहे पर अक्सर ज़बा करण वीचारा मुस्लमान घणा आहिनि नेक ऐं कसाई ख़ासो ख़्यालु रखे थो पर कसाईनि जी मार्केट न रहियो ई ख़तरनाक अंदाज़ में छुरी खणी वेठा आहे कंहिं क़िस्म जी की जीअरे इंसान ते पिन जे कुटुंब ते नरमी नथा कहिए जेकॾहिं केरु भाव ताव 5 रुपया आगड़ पाछड़ करे त अखियूं पिया कॾहिं भला ई जानवर ते कॾहिं को नरमी कंदा खरा त ख़ासि करे मूं हिकिड़ी जॻह ते ॾिठो मच्छी ज़िंदा हुई अने ज़िंदा मछली तंहिंखे छुरीअ से कंहिं इंसान इन जी खल ने मड़े साफ़ कयं पे अने मच्छी तड़े पई पे मुंहिंजे नज़दीक इन लेवल जो तड़पाए जानवर से ई रवैयो करणु बहु ख़राबु आहे अने इंसान गुनहगार हुए थो अने इन जे गोश्त जो पण पोइ वांदो अची वञे थो अगरचे मछली आपो आप मरी रहे थी पण हिंटाणे इहे जीअरी जी खल लाहे पियो तड़पाए पियो त जानवर मथे एहसान करणो आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।